छठो मां रिपोर्ट शामिल कंदासीं वफ़ा अकरम अब्बासी जी, जिते ज़िले ठट्टे जे कोहिस्तानी पट्टी जे शहरनि झम्पीर, जंगशाही ऐं मालमाड़ी में महखाना जुआखाना क़ाइमु थियण सां गॾु समाजी बुरायूं वधी वयूं आहिनि। कोहिस्तान जे साञा वन धुरियुनि मौक़िफ़ साम्हूं अची वियो आहे, जिते कोहिस्तान जी लैंड माफ़िया, लोफर, ॾुआरी, जुआरी, शराबी, मवाली, मंशियात फ़रोश क़ाबिज़ थी विया आहिनि, जंहिं करे पुरअमन माण्हुनि जी ज़िंदगी ज़हर बणिजी वई आहे। जॾहिं त पुलिस सिर्फ़ मंशियात जुआ जे अॾनि तां मंथली वसूल कंदे ॻाढ़ा ऐं सावा नोट ॻणण में मसरूफ़ आहे। ओॾा कोहिस्तान जे शहर मालमाड़ी जे रहवासी सिकंदर जोयो कारो जोखियो संदन पीरसन वालिदा मुसम्मात नूर बीबी मंशियात फ़रोशनि खां तंग ऐं बेज़ार थी जोंगशाही जी प्रेस क्लब में पहुची एहतिजाज कयो आहे। ॾुआरी मंशियात फ़रोश नाले ग़ुलाम इसाक़ जोखियो रोज़ानो शराब जे नशे में दुत थी असां सां विढ़े थो ऐं खूनी हमला करे थो। आला अख़्तियारियूं मामले जो नोटिस वठनि।